कोर्ट जे ॿाहिरों जेके वीचारा एडवोकेट वकील साहब वेठा आहिनि, इहे छाजे लाइ वेठा आहिनि? इहे तव्हांजे लाइ, असांजे लाइ वेठा आहिनि। अचो अचो, तव्हांजा असां कमु कयूं। ख़ुदा जो कसम, ज़मीनी मसइला तव्हां जहिड़नि में था हल कयो। छा जहिड़नि में फ़ाइदो आहे? कुझु बि न। घरुला मसइला जहिड़नि में था हल कयो। अरे बाबा, वकीलनि जो बि सहारो वठो। इहे वकील वीचारा जेके ॾींहुं राति महिनत करे पढ़िया पंहिंजी हिनमहिल कुर्सी ते वेठा आहिनि, इंतज़ार छो वेठा आहिनि? इहे तव्हांजे लाइ, असांजे लाइ वेठा आहिनि। जेकॾहिं उहे ॿ रुपया वठनि था त उहे ॿ रुपया उन्हनि जो हक़ु आहे। उन्हनि पंहिंजी पढ़ाई ते बि एतिरो ख़र्चु कयो आहे। इहा उन्हनि जी रोज़ी रोटी आहे। जेकॾहिं ॿ रुपया वठनि था त तुंहिंजो कमु कंदा बि। यादि रखो, इहे अलाह जी ख़लक़ल इंसान ज़ात, जहिड़नि जा मसइला हुजनि, ख़ुदा जे वास्ते वकीलनि जो सहारो वठो। ज़मीननि जा मसइला आहिनि, ख़ुदा जे वास्ते वकीलनि जो सहारो वठो। पाड़े वारे में को तव्हां सां ॾाढ करे वेठो आहे, ख़ुदा जे वास्ते वकीलनि जो सहारो वठो। इहे वकील वीचारा जेके कोर्टनि जे ॿाहिरि वेठा आहिनि, इहे तव्हांजी हमदर्दी जे लाइ वेठा आहिनि, तव्हांजी मदद जे लाइ वेठा आहिनि। कानूननि खे हथ में न खणो। कानून खे जंहिं हथ में खयो आहे, उन्हनि जी औरतूं बि रड़ियूं कंदे मां ॾिठो आहे, रोअंदे ॾिठो आहे, रंबाटियूं कंदे ॾिठो आहे, सीननि ते धक हणंदे ॾिठो आहे। कानून खे हथ में न खणो, फ़ाइदो कुझु बि न आहे। वकीलनि जो सहारो वठो। अगरि कोई तव्हां खां लख रुपए बि थो उधारो घुरे न, त बि वकील जो सहारो वठो। वकील जी आॾो वञी वकील खां लिखाए वठो। यादि रखो, इहे इंसान हो। जेकॾहिं तव्हां कानून खे हथ में खणंदो न, तव्हां वॾनि नुक़साननि में ईंदो। जिन कानूननि खे हथ में खयो आहे, किन जूं ज़मीनूं बि ॿियनि जे हवाले थी वियूं, घर बि ॿियनि जे हवाले थी विया, मायूं बि ॿियनि जे हवाले थी वियूं। मां अखियुनि सां ॾिठो आहे, ख़ुदा जी इज़त जो कसम, बल्कि मां मदीने में वेठो आहियां, मां पाकिस्तान जी ख़बर अखियुनि सां थो ॾिसां। यादि रखो, जल्दबाज़ी जा फ़ैसिला न कंदा कयो। जल्दबाज़ी जा फ़ैसिला तव्हांखे तबाह ऐं बर्बादु कंदा। ऐं कोशिशि कयो, ख़ुदा जे वास्ते, ॿार अगरि पाण में ॿ भाइर, इंसान जेको बि आहे, मुस्लमान केर बि आहे, इहे पाण में जेकॾहिं पाण में विढ़नि था न, इहे ॿ भाइर आहिनि, इन्हनि खे तव्हां छॾाईंदो, इन्हनि जी सुलह कराईंदो न, ख़ुदा जी इज़त जो कसम, अलाह रब्बुल अर्शिल अज़ीम ॾाढो ख़ुशि थींदो अथव। मौला अली हैदर करार इब्न अबू तालिब जन जो फ़रमान आहे, इंसान हक़ीक़ी उहो ई आहे जंहिंजे अंदर में एहसास आहे। ख़ुदा जे वास्ते ॿिनि खे विढ़ंदे ॾिसो, मोबाइल कढण जे बदिले उन्हनि खे अलॻि कयो, ठाह करण जो सोचो। अलाह रब्बुल अर्शिल अज़ीम खे राज़ी कयो, मोहबतियूं फैलायो, ऐं नफ़रतनि खे ख़तमु कयो। अॼु केरु पाण में विढ़नि था, ईअं सुभाणे बि तव्हांजा ई विढ़ंदा। वरी ख़ुदा जे वास्ते मोहबतियूं फैलायो, मोहबतियूं फैलायो। मुंहिंजो पैगाम आहे तव्हांखे, अलाह रब्बुल अर्शिल अज़ीम तव्हां सभिनीनि खे सलामत ऐं शाद आबाद रखे, कॾहिं ग़म ऐं ॾुख न ॾिसंदो। मां छाजे बारे में लेक्चर ठाहियो? वकीलनि खां सहारो वठो। हा, सभु हिकु जहिड़ा न आहिनि। तव्हांजी सोचनि में त वकील रुगो पैसा था खाइनि, न, छॾो न के जेको पैसा थो खाए, ॿियो ॻोल्हि। वण जी काठी आहे भाउ, हेॾो न त होॾो ज़रूरु थींदो। वकील खां जेकॾहिं सहारो वठंदे न, त इंशा अल्लाह कॾहिं वॾो नुक़सानु न खाईंदे। वकील खे मुंहिंजे चाचे जा पुट न आहिनि, मथां मां उन्हनि जी हिकु रोज़ी रोटी जे लाइ मां हिकिड़ो पैगाम उतारियो आहे। ख़ुदा जी इज़त जो कसम, इन पैगाम में बि तव्हांजो फ़ाइदो आहे।